हिते असां अफ़सोसनाक ख़बर शेयर कर रहे हैं। भिट शाह में बिजली जो करंट लगण सबब नौजवान फौत थी वियो आहे। सदाम हुसैन जागीरानी के दरगाह चाढ़ी ते बिजली की तार में करंट लगो। नौजवान के अस्पताल मुंतकिल किया वियो, जिते डॉक्टर भी संदसि फौत थियण की तस्दीक कई। अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कयूं पिया। भिट शाह में बिजली जो करंट लगण सबब नौजवान फौत थी वियो। सदाम हुसैन जागीरानी के दरिया चाढ़ी ते बिजली की तार में करंट लगो। नौजवान के अस्पताल मुंतकिल किया वियो, जिते डॉक्टर संदसि फौत थियण की तस्दीक कई। भिट शाह में बिजली जो करंट लगण सबब नौजवान फौत थी वियो आहे। सदाम हुसैन जागीरानी के दरगाह चाड़ीअ ते बिजली की तार में करंट लगो। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुस्तकीम समू। जी मुस्तकीम, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, तव्हांखे इहा अफ़सोसनाक ख़बर ॿुधाईंदो हलां त अॼु पहिरीं महरमल हराम आहे। राति जेको अॼु सुबुह फजर महिल जेको दरगाह चारीअ ते सदाम हुसैन जागीरानी हो, जेको मनियारी बाज़ार आहे हिते, दरगाह जी मनियारी बाज़ार आहे, उते कमकार जे हिसाब सां उहो रोज़गार पंहिंजो कंदो हो, जंहिंखे बिजलीअ जे ओचितो करंट तार मां करंट लॻो, जेको मौक़े ते ई फौत थी वियो। हिन सिलसिले में सदाम हुसैन जागीरानी जे वासनि चयो त असां इन खे दरगाह चारी ते मनियारी के बाज़ार में कमु कंदो हो, रोज़गार असांखे वेठल हो, ऐं ओचितो हुन बिजली तार मां करंट लॻो, जंहिं सबबु फौत थी वियो आहे। हाणे तव्हां इहो ॿुधाईंदो नौजवान जो लाश जेको ज़रूरी कार्रवाई सरकारी अस्पताल में ज़रूरी कार्रवाई खां बैद में वासन हवाले कयो वियो आहे। ख़ैर पहुचण ते कहराम मची वियो, जॾहिं त अॼु हुनखे भिट शाह में कब्रिस्तान में दफ़न कयो वेंदो। जी तव्हांजी महिरबानी मुस्तकीम अपडेट करण लाइ।